नाज़िन घोटकी में जवाबदार नौजवान जो तेज़ धार औज़ार सां गलो कपे क़त्ल करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर एहसान खलवर। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घोटकी बाईपास भरिसां आहे भुट्टा मोला जो रहवासी नौजवान शामिर भुट्टो जो घोटकी बाईपास एडमोर पेट्रोल पंप आयो उते नामालूम हथियार बंदर उनखे गलो कपियो उनजो बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े खां पोइ ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि जी मक़तूल जो जेको लाश आहे उहो तालका अस्पताल घोटकी मां पोस्टमार्टम कराइण बाद वारसनि हवाले करे छॾियो। मक़तूल जा वारस आहिनि उन्हनि मक़तूल जो लाश क़ौमी शाहरा ते बाईपास वटि रखी करे हिन वक़्तु धरणो वियो आहे। हिन वक़्तु आउं बि हुन धरणे वारे हंधि मौजूदु आहियां जिते मक़तूल जे वारसनि जो इहो चवणु आहे त मक़तूल खे नामालूम जेको माण्हुनि बेदर्दी सां क़त्ल करे जवाबदार फ़रार थी विया आहिनि। पुलिस असांजी का बि मदद नथी करे ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे त असांजो जेको नौजवान हो उहो गुज़िरियल शाम जो जेको आहे उहो घर खां ॿाहिरि निकिरी लापता थी वियो, जंहिंजो जेको आहे गुम थियल हुयो ऐं उनते जेको आहे त सुबुह जो जेको आहे असांखे हिन वक़्तु इहा ख़बर पई त हुनजो जेको लाश हुयो उहो पुलिस जेका आहे इतलाह ते तालका अस्पताल घोटकी पहुचायो। मक़तूल जे वारसनि जेको उहो धरणो जेको आहे उन्हनि जो जारी आहे ऐं टायरनि खे बाहियूं ऐं जेको आहे ट्रैफिक जेका आहे उहा मुअतल थी वई आहे। जी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ सानामा जी महिरबानी।